अस्सलाम वालेकुम दोस्तों, मीर बाबल ख़ान भयो ज़िले शिकारपुर जो हिकिड़ो तमामु सीनियर ऐं बरक़ सियासतदान आहे। हिन वक़्तु जेका ताज़ो इलेक्शन थी वञण खां पोइ जॾहिं पीपल्स पार्टी जी सिंध में गवर्नमेंट जुड़ी त उन गवर्नमेंट जे अंदरि ज़िले शिकारपुर में वाहिद सियासतदान मीर बाबल ख़ान भयो हुयो, जंहिंखे सूबाई सलाहकार बणाए MPMN न हुजण जे बावजूदि उनखे सूबे सिंध जी गवर्नमेंट जो सलाहकार बणाईंदे उनखे जंगलात जो खातो ॾिनो वियो, मिनिस्ट्री बि ॾिनी वई। यकायक थोरे ई वक़्त में माना वरी उन सां हिकिड़ो अहिड़ो इंसिडेंट माना थियो ऐं जंहिंखां पोइ जेको आहे उहो उनखां उहा मिनिस्ट्री माना वापसि वरिती वई। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हेॾो सारो वॾो वाक़ियो थी वञण खां पोइ उन ते कंहिं बि क़िस्म जी काई बि माना का चइबो आहे त टिपा टिप्पणी न थी, कंहिं उन ते को लबकुशाई न कई, का उन ते का माना कालम वग़ैरह या मज़मून माना जेका न छपिया, त आख़िर कहिड़ी वजह बणी? वजह त लाज़िमन का न का हूंदी। जॾहिं गवर्नमेंट हुजे पीपल्स पार्टी जी माना पूरी सिंध में ऐं माना सोचण जो मक़ाम आहे, सिंध में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुजे, वफ़ाक़ में बि पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो हिसो हुजे ऐं सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हुजे, उन टाइम पीरियड में हिकिड़ो पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो सूबाई वज़ीर उनखे माना उहो फांसी पए कंहिं मसइले में ऐं उनखां पोइ उन जो को बि दाद फ़रियादी न थिए ऐं हितां उनखे को वॾो बि माना को वॾी हिकिड़ी एजेंसियूं हुजनि, इंटेलिजेंस जा इदारा हुजनि या कोई वॾो को उनखे माना पकड़ण वारो हाथी या रिछ बि न हुजे, इहे ई SSP जेके SSP जेको आहे सदाईं हिते हूंदा आहिनि। अच्छा, उनखां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं उनखे हथियारनि जी स्मगलिंग जे इल्ज़ाम में उनखे जेकॾहिं एॾो वॾो वाक़ियो बणाए ऐं उनखे उनखां मिनिस्ट्री खसी थी वञे त छा ज़िले शिकारपुर में हिन वक़्तु कहिड़ो अमन आहे? भला इन्हनि माण्हुनि खे हितां जे अमन जी एॾी माना तड़प हुई छा? ऐं हिते माना जेको आहे तो बदअमनीअ जी एॾी उन्हनि खे अणतुण हुई छा उन्हनि माण्हुनि खे जिन माण्हुनि माना जेको आहे मीर बाबल ख़ान भयो खे हथियारनि जे स्मगलिंग वारे केस में या हथियार सप्लाई करण ॾोहारनि खे सप्लाई करण या उन्हनि जी मदद करण जे ॾोह में हेॾी सारी कदावर शख़्सियत खे फासाए करे उनखां मिनिस्ट्री खसे, उनखे माना कुंडाइतो कयो वियो, त उन्हनि माण्हुनि खे आया माना जा छा एॾो फ़िक्र हो छा ग़रीब माण्हुनि जो त माना हे बदअमनी थो फैलाए, ॾोहारनि खे हथियार थो सप्लाई करे, इन जे करे बाबा हिनखे नापसंदीदा शख़्सियत करार ॾींदे हिनखे हटाए छॾियो। त जेकॾहिं ईअं हुयो त हिन वक़्तु ज़िले शिकारपुर में छा आहे? हिन वक़्तु ज़िले शिकारपुर में जेको ज़ुल्म बर्बरियत ऐं बदअमनी आहे त इन जो को मिसाल नथो मिले। हिन वक़्तु माण्हू जेको आहे तो घरनि मां माण्हू निकिरणु छॾे ॾिनो आहे, सुवारी कढणु छॾे ॾिनी आहे, माण्हू ख़ौफ़ में मुब्तला आहिनि, हर कुंड पासे ॾे क्राइम माना वधी वियो आहे। गवर्नमेंट वॾे में वॾी कोशिशि कई आहे, कोशिशि करे थी बि हले, नथी करे असांखे त नथो लॻे त कोशिशि कंदी हूंदी, पर बाज़ारि मसइलनि SSP इरफान समूह सुठी क्रेडिबिलिटी वारो ऑफिसर आहे, उहो मुक़ररु कयो वियो आहे, त उन हवाले सां माना महसूसु थिए थो पियो, पर उन जे बावजूदि बि कंहिं बि क़िस्म जी काई बि रती बराबरि बि का तब्दीली नज़र नथी अचे त को ॾोहारनि खे कंट्रोल कुझु न कुझु कयो वियो हुजे। आए रोज़ माना जेको आहे उहे हिकिड़ा वाक़िया थियनि था जंहिंमें माण्हू लुटिजी वञनि था, फुरिजी वञनि था, उन्हनि जो को दाद फ़रियाद नथो थिए। अच्छा, मां अचां पियो मीर बाबल ख़ान भए जे हवाले सां त बाबल ख़ान भए खे हितां त इहो साबित थी वियो त उन्हनि धुरनि खे हितां जे अवाम ऐं क़ौम सां बि का दिलचस्पी कोन हुई त को उन्हनि खे असांखे अमन अमान ॾियणो आहे। बाबल ख़ान भयो उन्हनि खे को बदअमनी जे में थो धिके, त सवाल इहो थो पैदा थिए त आख़िर माना वजह कहिड़ी बणी? उन वजह ते को बि माण्हू खुली ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। आम फेसबुकी दानिश्वर जा ॿिया के टे दोस्त जेके आहिनि उहे थोरो घणो हल्को फुल्को जेको बि माना जेको इज़हार कनि था, त उन मां किन दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे त बाबल ख़ान भयो जेको खे हितां जे जेके शिकारपुर में जेके सियासतदान आहिनि ज़िले जा, उन्हनि जूं बि त दिलियूं हिक ॿिए सां थदियूं न आहिनि न, उहे बि हिक ॿिए सां
जेको आहे किथे न किथे कंहिं न कंहिं ग्राउंड ते माना जेको आहे तो धोखेबाज़ी दगाबाज़ी करण जी कोशिशि कनि था पाण वणाइण जे चकर में या पाण खे अॻिते वधाइण जे चकर में। इहे मिसाल असां वटि हिते काफ़ी हद ताईं ॾिठा बि विया आहिनि ऐं मौजूदु बि आहिनि। त मीर बाबल ख़ान भय जे लाइ इहो ॿुधायो पियो वञे त हिते जेके मौजूदा सियासतदान जेके आहिनि त कुल पीपल्स पार्टी में, पर उन्हनि जूं दिलियूं हिन तां थधियूं कोन हुयूं, जंहिंजे करे हिन खे माना हिन जी साइड कनि पिया। हिन खे माना जेको आहे जेतोणीकि बाबल ख़ान भयो जेको आहे उहो ख़ुदि त नॉमिनेट न आहे, उनजो पुटु आहे, पर तंहिंजे बावजूदि बि जेको आहे उहे माना धुरियूं जेके आहिनि उन्हनि खे फासाइण में जेको आहे उहे कामयाबु आहियूं। किन धुरियुनि जो इहो ख़्यालु आहे त जेको भयो ख़ानदान आहे माना मीर बाबल ख़ान भयो ऐं इन्हनि जी जेका जेको कुटुंब कहोल आहे त इहे माना जेके आहिनि इन क़िस्म जे सरगर्मियुनि में शुरूआति खां वठी माना कुझु न कुझु इन्वॉल्व माना रहिया आहिनि। त हाणे जेकॾहिं असां चऊं त जेकॾहिं शुरूआति खां वठी जेकॾहिं इन क़िस्म जे एक्टिविटीज़ में इन्वॉल्व रहिया आहिनि त सुवालु इहो थो पैदा थिए त हिन वक़्तु त माना पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ई त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट पंहिंजी गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु पाण केरु कमु कंदो, केरु करे सघे थो? ईअं त मुमकिन नथो लॻे असांखे, पर कुझु धुरियुनि जो ख़्यालु आहे त बाबल ख़ान भयो ठरी माना ठारे खाई न सघियो। सो सुवालु इहो थो पैदा थिए त आख़िर माना जेको आहे सो पीपल्स पार्टी जा बाक़ी जेके MP MN जा मिनिस्टर को खीरा धोतल आहिनि छा जो माना आख़िर हिन तां अहिड़े क़िस्म जी वैसाघाती या जुठ करण जी कोशिशि छो कई वई आहे। इन ते जेको आहे मां नथो सम्झां त इहे दोस्तनि जा इहे आर्गूमेंट माना मूंखे को ज़ाती तौर ते मुतमइन कंदड़ आहिनि या नाज़रीन खे मुतमइन थींदा हुजनि त ॿी ॻाल्हि आहे। त जेको मौजूदु जेको मक़ामी सियासतदान आहे उन जेको आहे फासायो आहे बाबल ख़ान भय खे। कुझु धुरियूं आहिनि त इहे माना अॻ में बि माना इन क़िस्म जी एक्टिविटीज़ में इन्वॉल्व रहिया आहिनि ऐं जेको आदि माण्हू हूंदो आहे उहो माना जेको आहे उहो चुप करे न वेही सघंदो आहे। हाणे जीअं हुनखे मौक़ो मिलियो त तीअं हुन यकदमि माना जेको आहे गिराव खाइण जी कोशिशि कई ऐं उहो साॻी ट्रैक ते हलण जी कोशिशि कई त यकदमि फासी वियो। कुझु माण्हू आर्गूमेंट माना इहो ॾियनि था पिया त जेको आहे माज़ीअ जी ॻाल्हि नथा कनि, पर हाणे जेतोणीकि जीअं हुनखे मिनिस्ट्री मिली त उहो आहिस्ते आहिस्ते थधो थी करे थोरो पाण खे माना आहे त सभु कुझु माल ते जहिड़ो न या कुझु को ॿियो चकर आहे त को माना खाइण ठारे खाइण जी कोशिशि करे आहे, पर हिन ठारे खाइण जी कोशिशि न कई। हिन जो त मिनिस्ट्री आहे मूंखे हले 2 ॾींहं मिली हले 8 ॾींहं मिली वारो करे कुझु ठाहे वठां। मां दोस्तो माना जेको आहे त सम्झां थो पियो त इहे सभु शयुनि खां हटी करे मूंखे त माना हितां जी इहा गेम लॻे ई कोन थी। आया हिते जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुजे वफ़ाक़ में सिंध में पूरी माना 20 साल आहे उन्हनि जी जेको आहे त मुसलसल माना 4थों टर्नओवर थो हले जेको आहे उन्हनि जी गवर्नमेंट थी हले त आया माना जेको आहे त उन गवर्नमेंट जे हूंदे माना हिकिड़ो मिनिस्टर जेको आहे उन तां को मसइलो थी थो वञे ऐं उन जे लाइ को कुझु नथो करे सघे। हलो जाइज़ ई हुजे या नाजाइज़ ई हुजे, जाइज़ या नाजाइज़ ॾे त वञे। हू गवर्नमेंट कहिड़ी हिन वक़्तु माना जाइज़ आहे, गवर्नमेंट त पूरी जी पूरी नाजाइज़ आहे, पर जेकॾहिं हलो नाजाइज़ गवर्नमेंट हूंदे बि उन्हनि जा पोइ कम कहिड़ा तरीक़े चङा अथनि जा कम। हिते ग़रीब माण्हू जेको आहे अज़ियत जो शिकार आहे, बदमनी महांगाई अरूज ते आहे, इदारा माना जेके आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि, माण्हू जेको आहे सो ज़िंदगीअ जा ॾींहं पंहिंजा माना ॻणे रहिया आहिनि। हिते त क़यामत जो मंज़रु आहे। इन सूरत हाल जे हूंदे माना जेको आहे आख़िर ही माण्हू जेको आहे उहो ॿेड़ीअ में ॻोरो त माना इन अमल जे करे त नथो थी सघे। त मूंखे जेको आहे त महसूसु ईअं थिए थो त हिन सां मर्कज़ी माना पार्टी जे माण्हुनि हिन सां का न का गेम कई आहे। छो त हिते जेको आहे मीर बाबल ख़ान भयो मां तव्हांखे ॿुधायां भयो ख़ानदान ज़िले शिकारपुर में माज़ीअ में हिननि जो हिकिड़ो वॾो अरूज रहियो आहे। अमीर शहीद इल्ताफ़ ख़ान भयो उनजो असां त पंहिंजे टाइम में उनखे न ॾिठो थिए, पर उनजो हिकिड़ो वॾो नालो हिन वक़्तु बि मौजूदु आहे। माण्हू उन जा गीत ॻाईंदा आहिनि, ज़रूरु उनजी परफॉर्मेंस हूंदी, कमु हूंदो तॾहिं त उनखे यादि कंदा हितां जा माण्हू ऐं उनजी हिकिड़ी वॾी परफॉर्मेंस हुई। पर तंहिंजे बावजूदि बि उनखे बि चवनि था त कंहिं साज़िश तहत माना उनखे बि मारायो वियो, शहीद करायो वियो, त उनखे रस्ते तां हटायो वियो।
ईअं ई सेम माना जेको आहे उन खां पोइ जेको वाहिद बख़्श भयो साहिबु उन भयो ख़ानदान मां उन वॾी कोशिशि कई माना जेको आहे उनखे मेंटेन रखण जे लाइ मरहूम अल्ताफ़ भयो जे वफ़ात खां पोइ इहा जेका पीपल्स पार्टी टिकट ॾींदी हुई वाहिद बख़्श भयो खे ॾींदा मरहूमा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा उहा त वरी ॿी शइ न त उहा माना इनखे ॾींदी खटींदो कॾहिं बि न हो पर माना टिकट हिनखे लाज़मी ॾींदी छो त उहो मरहूम शहीद अल्ताफ़ भयो जे उन जेको आहे सरगर्मियुनि ऐं कावशनि ऐं क़ुर्बानीनि जे करे शायदि मूंखे लॻे थो त उनखे जेका टिकट भयो ख़ानदान खां अलावा ॿिए खे न पिया ॾियणु चाहिनि ऐं भयो ख़ानदान में उन वक़्तु शायदि वाहिद बख़्श ख़ान भयो हुयो आबिद ख़ान भयो ऐं जेको आहे बाबल ख़ान भयो खे त को सुञाणंदो ई कोन हो न हुन टाइम ते इहे स्क्रीन ते ई न अलाए कहिड़ी जॻह अलाए किथे हूंदा हिते हूंदा अलाए ॿाहिरि हूंदा ख़बर न आहे बहरहाल असां त माना स्क्रीन ते हूंदा हुआसीं सॼी सारी सूरत हाल माना जेको आहे मॉनिटर कंदा हुआसीं त हीअ माण्हू जेको आहे इहे नज़र न ईंदा हुआ स्क्रीन ते उनखां पोइ जेको आहे वाहिद बख़्श भयो जे वफ़ात खां पोइ जेको आहे उहे वरी हीअ अचानक जेको आहे बाबल ख़ान भयो ऐं इहो नमूदार थिए थो पियो ऐं नमूदार थियण खां पोइ जेको आहे उहो बाक़ाइदे इलेक्शन कंटेस्ट करे थो सीट खटे थो वरी नाल थिए थो वरी उनखां पोइ जेको आहे उहो पंहिंजे आबिद ख़ान भयो खे उहे टिकट ॾियनि था त वरी उहो बि खटे थो वञे खटण खां पोइ उनखे मिनिस्ट्री थी मिली वञे माना एॾो सारो उनखे एडेड चवंदा आहिनि त माना अरूज खे ज़वाल बि जेका शइ जल्दी उभरंदी आहे उहा शइ ओतिरो ई जल्दी वरी किरंदी बि आहे त जीअं माना जेको आहे भयो ख़ानदान एॾो तेज़ी सां जेको आहे तो वरी नए तमतराक ऐं नए तरीक़े सां वरी नए जोश सां माना उभरियो तेज़ी सां त उहो माण्हुनि खे ॾंदे आङुरियूं पइजी वियूं ऐं उन मां जेका मुंहिंजी पर्सनल माना फीलिंग इहा ई आहे त जेके बाबल ख़ान भयो जा जेके टर्म्स हुया तालुकात हुया उहे बराह रास्त आसिफ़ ज़रदारी या उन जे चैन सां हुया ऐं आसिफ़ ज़रदारी साहिबु ऐं उनजी चैन जा जेके कम आहिनि उहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे माना जेको आहे माण्हुनि जो जेको परसेप्शन जुड़ियल आहे असांजी जेका हेठि जेके माण्हू आहियूं असां उहे उन्हनि सां बराह रास्त असांखे को मुशाहिदो त कोन्हे पर हिकिड़ी जेका परसेप्शन जुड़ियल आहे हिकिड़ो ख़्यालु जेको जुड़ी वियो आहे त उहो आहे त माना आसिफ़ ज़रदारी साहिबु जेको मौजूदा सदर पाकिस्तान आहिनि उहे ऐं उनजी जेका टीम आहे उहा माना जेका चैन आहे उहा इंतिहाई करप्ट तरीन आहे उनजो सॼो कमु इहो हूंदो आहे पैसे जी लेन देन माना माण्हुनि जा जूं ग़लति फरमाइशूं पूरियूं कयूं ऐं पंहिंजा माना जेके आहिनि उहे टारगेट हासिलु कयो उन्हनि जे थ्रू मसइलनि जेको आहे तो अगरि मुंहिंजे हथ में का शइ आहे ऐं आसिफ़ ज़रदारी माना उहो मूंखां वठणु चाहे थो त मुंहिंजी माना हर नाजाइज़ फरमाइश माना जेका आहे उहा क़बूलु कंदो पोइ माण्हू माराइण जी हुजे पैसा माना जेको आहे तो समेटण हुजे धाड़े जी हुजे डाकाज़नी जी हुजे कहिड़े बि क़िस्म जी हुजे माण्हू अगवा कराइण जी हुजे त उहे माना फरमाइशूं जेको आहे उनजी पोइ आसिफ़ ज़रदारी साहिबु पाण त बंदूक खणी कोन जेको आहे तो वेंदो आसिफ़ ज़रदारी साहिब जी बि त वरी हेठि चैन हूंदी न जंहिंखां माना उहे कमु कराईंदो जेके डॉन हूंदा आहिनि या प्लस में जेके पाथारीदार सॾींदा आहियूं असां सिंधीअ में उहे पाण त कमु न कंदा आहिनि उहे ईअं ई वेठा हूंदा आहिनि जीअं मां ऑफिस में कुर्सीअ ते वेठो आहियां नौकर चाकर हूंदा आहिनि सॼो कुझु उहो फ़ोन ते कमु हलंदो आहे त या उनखे हिदायत अहिड़े ई तरीक़े सां माना जेको आहे इहो हूंदो आहे त हीअ जेको बाबल ख़ान भयो साहिबु जेको असांजी जेका फीलिंग आहे त उहो आसिफ़ ज़रदारी साहिब जी चैन जो मेंबर थी वियो पोइ कॾहिं जुड़ियो कीअं जुड़ियो बि या न त इहा त वरी जेको आहे तो एॾे क़िस्म जी का रिसर्च माना जेका मां चवां थो न तॾहिं त थियणु घुरिजे त आख़िर छो त मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेको ज़िलो शिकारपुर कुझु जीअं पीपल्स पार्टी जो दौरु माना शुरू थियो आहे जीअं जेको आहे तो भयो ख़ानदान जो अरूज माना बि माना जेको आहे जो ज़हूर थियो आहे तीअं उन ई टाइम पीरियड जे अंदरि माना ज़िले शिकारपुर में बदमनीअ जी बि माना जेको आहे तो बाहि भड़कणु शुरू थी आहे त सभु शयुनि जा माना ताना बाना जेके छो त बम धमाका थियणु इमाम बारगाह में धमाको थियणु बमनि जी फैक्ट्री माना जेको आहे तो पकिड़जणु उनखां पोइ जेको आहे तो वज़ीर दाख़िला जेको आहे चौधरी निसार अली पंहिंजे दौर में जॾहिं सिंध जी में बदमनी जी इंतिहा दर्जे जी हुई त उते जेको आहे असेंबली फ्लोर ते जेका उनजी स्पीच आहे उहा बि इन वक़्त ताईं माना उहा
शायदि आहे त उन जेको आहे त इहा स्टेटमेंट ॾिनी हुई त शिकारपुर इज़ दी गेटवे ऑफ क्राइम, माना जेको जराइम आहिनि जराइम जी दुनिया जो शिकारपुर जेको आहे उहो गेटवे आहे। त एॾो सारो माना जॾहिं पाकिस्तान जी नेशनल असेंबली में वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला माना इहा स्टेटमेंट ॾे त इहा वॾी सोचण जी ॻाल्हि आहे। पोइ ॼाणी वाणी कयो वियो आहे या कहिड़ी वजह, हितां जा जेके SSP माना जेके असांजे सिंध जा आहिनि उहे तव्हां ॾिसंदव त DIGs जी सतह ताईं SSP जेके कन्वर्ट थिया DIGs में या माना जेके उन्हनि जेके मेडल वरिता उहे शिकारपुर जे उन अमन अमान जे बहालीअ जे सिलसिले में ई वरिता आहिनि। तव्हां मां खोड़ सारियूं तक़रीबात ॾिठियूं आहिनि जेके SSP साहिब खे माना जेके मेडल ॾिना विया या माना फलाणे SSP शिकारपुर में जेको आहे अमन अमान जे बहालीअ लाइ हीअ धाड़े लपकता, हीअ शइ कई, हू शइ कई, माना परफॉर्मेंस जेको आहे घणे क़दुरु जी कश कई। त हीअ जेको आहे माना हिते सिंध जे हवाले तां मथे बेड़े क़िस्म जो परसेप्शन जुड़ियल आहे, उन्हनि खे इहा ख़बर आहे त शिकारपुर में केतिरी बदअमनी आहे। त हिते माना जेको आहे एॾे क़िस्म जी बदअमनी हितां जो माण्हू जेको भोॻे थो बदअमनीअ जी बाहि में, उनजो कंहिंखे बि कंहिं क़िस्म जो को उल्को न आहे। बजाए इन जे जो उन्हनि खे आवाम खे को रिलीफ ॾियणु घुरिजे। ही पंहिंजे ई जुंडापट में लॻा पिया आहिनि, पर सुवालु इहो थो पैदा थिए त पंहिंजे जुंडापट में बाबल भयो जेको आहे उहो क़ुर्बानी जो ॿकरो आख़िर बणियो छो, उन ते माना दोस्त कुझु कमेंट कनि, कुझु पंहिंजा ख़्याल वंडनि। ऐं चूंकि अॼुकल्ह हिकिड़ो ॻाल्हाइण बि वॾो मसइलो थी वियो आहे, ऐं जेकॾहिं कोई सच ॻाल्हाए थो, सिधी ॻाल्हि करे थो त उनजी ज़िंदगी बि रिस्क ते थी अची वञे। ऐं उनखां तॾहिं बि माण्हू ख़ामोशनि नथा ॻाल्हाइनि, पर इशारतनि किनायतनि ॻाल्हाइण सां बि माना माण्हू पंहिंजो मक़सदु जेको आहे त उहो पेश करे सघे थो। उन लाइ बि शऊरवंत तबिको खपे। असां वटि शऊर जी वॾी कमी आहे। असांजो पूरो जेको हिते जी जेका पब्लिक आहे न, अवाम आहे, माण्हू बसि जज़्बातियत जी तरफ़ आहे। माना जेको आहे त बसि को माण्हू जेके न ॻाल्हि करे थो सभु धू हुनजे कढ लॻी था पवनि। हीअं नथा सोचनि था अॻिले माण्हूअ ॻाल्हि जेका कई आहे उहा सही बि कई आहे, ग़लति कई आहे, सच ॻाल्हायो अथई, उन माण्हूअ जे ॻाल्हि कंदड़ जी क्रेडिबिलिटी छा आहे, कुझु कोन्हे। बसि माना फेसबुक ते तव्हां रखो, तव्हां माना जेका काई बि शइ रखो त हीअ जेको आहे सो वाक़ियो आहे, हादसो थियो, या हिन फलाणे माण्हूअ माना हीअं शइ कई या फलाणे माण्हूअ सां हीअ शइ थी, तव्हां ॾिसो त पुठियों जेको आहे त कीअं थी लाइन लॻी वञे उन जी ख़बर ते तस्दीक में त हा वाक़ई ईअं थियो। तव्हां हिन जेको आहे बहरहाल मां हाणे छा कयां, कुझु ख़राबु अल्फाज़ माना न निकिरी वञनि। छो उनजो चवण जो मक़सदु इहो आहे त असांजी जेका क़ौम आहे उन जे अंदरि माना अवाम जे अंदरि जेको आहे शऊर जो जेको मादो आहे, सोचण जी जेका सलाहियत आहे उहा तमामु घणी घटिजी वई आहे। ऐं हिकिड़ो अहिड़ो माहौल माना जोड़ियो वियो आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उहे फज़ूलियात जी तरफ़, ख़राफ़ात जी तरफ़, माना जेको आहे बकवास जी तरफ़, माना जेको आहे उहे हिकिड़ा ॼण त रांदीका बणिजी विया आहिनि। बसि जेका तव्हां ॾिसो हर माण्हू हाणे जेको आहे थो न उहो मश्किरो थियण जी कोशिशि थो करे। छो त उहा माण्हू बि मश्किरीअ खे था, असांजा जेके सोशल मीडिया एक्टिविस्ट आहिनि, यूट्यूबर आहिनि, जेके माण्हू उन शइ ते कमु करणु चाहिनि था, त उन्हनि जूं ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि जी जेका कोशिशि इहा ई हूंदी आहे त असांजी शइ हाणे मां वीडियो रिकॉर्ड कयां थो त कंहिंजे लाइ थो कयां, माण्हुनि जे लाइ थो कयां, त पोइ माण्हू मूंखे ॿुधनि ऐं माण्हू मूंखे पसंदि कनि। पर जेकॾहिं माण्हू मूंखे ॾिसंदा ई कोन, पसंदि न कंदा, त मां वरी को ॿियो एंगल अख़्तियार कंदुमि। त अहिड़े ई निस्बत सां जेके माण्हू असांजा जेके फेसबुक ते कमु कनि था या यूट्यूब ते कमु कनि था, उन जी जेको पैगाम आहे उहो जेकॾहिं संजीदा पैगाम ऐं सुठियूं ॻाल्हियूं माण्हू नथा ॿुधनि, त पोइ नतीजे में उहे बि चवनि था माण्हू मश्किरीअ खे था पसंदि कनि, माण्हू गारनि खे था पसंदि कनि, माण्हू जेको आहे भोग मज़ाक खे था पसंदि कनि, माण्हू जेको आहे हिन शइ खे था पसंदि कनि था। उहे माण्हू बि पोइ ओहिड़ो थियण जी कोशिशि था कनि त असां बि भला अहिड़ा थियूं। खोड़ सारा दोस्त आहिनि चवंदा मां टिक टाक थो ठाहियां, को चवंदो अथई मां मश्किरी बसि भोग मज़ाक खिल भोग वारी वीडियो थो ठाहियां। उहे बि पाण बि माना मस्करा थी करे उहो कमु करण जी कोशिशि कनि था। छा करे जो मिज़ाज जेको आहे क़ौम जो अहिड़ो थी आहे। मां इलाही जॻहियुनि ते जेके संजीदा सीरियस माना जेको तबिको आहे उन्हनि जे अंदरि बि माना ॾिसां थो त उहे बि TV चैनलनि ते माना जेको आहे अहिड़े क़िस्म जूं शयूं या मोबाइल ते अहिड़े क़िस्म जूं शयूं वॉच कनि था, ऐं उहे बि ईअं ई चवनि था त हाणे माहौल अहिड़ो जुड़ियो आहे त फेसबुक ते, यूट्यूब ते, सोशल मीडिया ते हाणे इन क़िस्म जी ख़राफ़ात जी ड्रोड़ ऐं माण्हू जेको आहे इन क़िस्म जी शयुनि खे पसंदि कनि था। इन जे करे उहा सभु अहिड़ा थी वञनि। त
तो दोस्तों मां जेको आहे तो उन हवाले सां ई चवणु चाहियां थो त इहे बाबल ख़ान भयो या तव्हांजे भयो ख़ानदान जे हवाले सां हिते जेको आहे असांजो जेको लेखक तबिको आहे, लेखारी तबिको आहे, मज़मून नवीस आहे, कालम नवीस आहे, उन्हनि खे माना रिसर्च करणु घुरिजे ऐं इन्हनि ते कुझु लिखणु घुरिजे त हिन जा जेके असुलु वजूहात माना कहिड़ा थी सघनि था। त आया इहा चुटकीअ जी गेम हिकु माना कंहिं तरीक़े सां उनखां सीट खसी वई भयो ख़ानदान खां, वरी अॻिते हली करे उनखे मिनिस्ट्री ॾेई करे पंहिंजी गवर्नमेंट में ई उनखे माना हिकिड़ी बदनामीअ वारो दाग़ ॾेई करे उनखे पोइ कुंडाए करे कयो वियो पंहिंजनि ई माण्हुनि जे तरफ़ां। वरी जेकॾहिं वरी मोकिले थो पियो, हलो ठीकु आहे, उहा उनजो पुटु इनवॉल्व आहे न, JIT जी रिपोर्ट जे मुताबिक़ बि चवनि था त उनजो पुटु त हुन कहिड़ो ॾोहो कयो त हू जेको आहे पंहिंजे इस्तीफ़ा मोकिले थो पियो मथे। जेकॾहिं ॾोहो कयो त वरी नॉमिनेट कयोसि, के दोस्त चवंदा भाउ उहो गाॾीअ में वेठो हुयो उनखे माना बचायो अथऊं, बाबू बचायो छो अथऊं, जेकॾहिं एतिरो बचायो अथऊं त मिनिस्ट्री छो नथा बचाइनि, छो न पिया बचाइनि। मतिलबु इहो त जीअं बाबा नांग बि मरे त लठ बि बचे, उहा ई ॻाल्हि आहे न। हाणे क़ौम जेका एॾी बेवकूफ़ बि त कोन्हे आम माण्हू त हिन शइ खे शयुनि खे सम्झी न सघे या समेटे न सघे या माना हुननि जूं कड़ियूं कड़ियुनि सां न मिलाए सघे। त जेको आहे वरी इस्तीफ़ा माना बाबल भयो जॾहिं मोकिले थो त हुनजी फ़ौरन क़बूल थी कई वञे। त इहे सभु शयूं जेके ताना बाना माना छा था ॿुधाइनि, इन हवाले सां काफ़ी माण्हू जेके आहिनि ॼाणणु चाहिनि था। ऐं असांजे ज़िले शिकारपुर जे अंदरि जेका एॾी बदअमनी जेका आहे उन जो कारण माना उन जा रीज़न्स माना कहिड़ा थी सघनि था। जॾहिं गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे, नुमाइंदा पीपल्स पार्टी जा आहिनि, त उन हवाले सां का पेशरफ़्त हिन वक़्त ताईं माना छो नथी थी सघे। असांजी जेका ग़रीब जा सूर अंज ॾुख दर्द आहे, कहिड़ी चूंडियल नुमाइंदा छो नथा उनजी जेका तपश महसूसु कनि ऐं उन क़िस्म जी डिबेट हुते असेंबलियुनि में कनि, असेंबलियुनि में अहिड़े क़िस्म जी कानून साज़ी कराइनि या अहिड़े क़िस्म जो माना जेके सरगर्मियूं कराइनि त जीअं अमन अमान घटि में घटि त बहाल थी सघे। त उन ते मां सम्झां थो पियो त असांजो जेको कलमकार तबिको आहे, सहाफ़ी तबिको आहे, उनखे पंहिंजो किरदारु माना अदा करणु घुरिजे। जेको हिन वक़्तु असांजो सहाफ़ी तबिको बि माना मायूस आहे, ख़ामोश आहे। मां सम्झां थो पियो त आख़िरी जेको आहे दर्द जो जेको अवाम जे दर्द जो दरमान त सहाफ़ी ई थी सघे, छो त ॻाल्हाईंदड़ उहो ई आहे, उहो ई कंहिं माना जाइ ते बीह करे कुझु ॻाल्हाए सघे थो, कुझु चैलेंज सां मुंहुं ॾेई सघे थो। पोइ भले जा उहे सहाफ़ी दोस्त शहीद था थी वञनि, मारिया था वञनि, उन्हनि खे माना थ्रेट सां ॾिना वञनि, पर तंहिंजे बावजूद बि उहे पंहिंजे मौक़िफ़ ते बीठा आहिनि ऐं उहे ॻाल्हाइण खां मुड़नि कोन था, ॻाल्हाईंदा रहनि था ऐं ग़रीब जी फ़रियाद माना उहा ॿुधाईंदा रहनि था माण्हुनि खे। पंहिंजा उन्हनि जा ज़ाती गर्ज़ त कुझु कोन्हनि के, त उहा जेका बि ॻाल्हि कनि था उहा ग़रीब जी अवाम जी ॻाल्हि कनि था। त उन हवाले सां मां सम्झां थो पियो त इन्हनि शयुनि ते बि असांखे कुझु न कुझु डिबेट करणु घुरिजे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त कुझु न कुझु कमेंट कयो इन हवाले सां, असुलु हक़ाइक़ खां पर्दा खोलियो त जेको हक़ीक़तूं अवाम ॼाणे सघे।